पनुआकिल में बदअमनी ऐं अमन जी बहाली लाइ शहरियुनि जी तहरीक ॿिए मरहले में दाख़िल। विच शहर में बुख हड़ताल शुरू। ख़बर मूजिबि पनुआकिल में बदअमनी, चोरियुनि, फुरनि, धाड़नि जे वाक़िअनि ख़िलाफ़ 3 ॾींहं शटरबंद हड़ताल ऐं एहतजाज बाद बि मसइला हल न थियण ख़िलाफ़ शहरियुनि आख़िर ॾींहं खां एहतजाजी तहरीक ॿिए मरहले में शहर जे भिटाई चौक वक़्तु बुख हड़ताल जी कैंप हड़ी शुरू करे छॾी आहे। जी अॻवानी जमाल नासिर बल्लू समेत वकील वापारी शहरी सियासी समाजी अॻवान ऐं सिविल सोसाइटी जा माण्हू करे रहिया आहिनि। बुख हड़ताली कैंप ते अब्दुल वहाब महर, हयात झुंडीर, शफ़ीक मलिक, एहसान सुनारो, श्याम लाल, नारायण दास, ककूमल ऐं ॿियनि पहुची एहतजाज जी हिमायत कंदे पनुआकिल में बदअमनी जे ख़ात्मे ऐं अमन जी बहालीअ लाइ घुर कई। जमाल नासिर बल्लू ऐं अॻवाननि ऐलान कयो त सॼो हफ़्तो बुख हड़ताल जारी रहंदी। जुमे ते वरी रैली कढी शहर जो गश्त कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची